ज़मीन ते जेके आफ़तूं आहिनि इहे ज़मीन मां पैदा थियूं आहिनि या आसमान मां पैदा थियूं आहिनि। हीअ जेके आसमान मां मींहं रही ऐं ॿोॾूं आणनि था, बिलीव करियो मां कॾहिं आसमान जे आफ़तुनि लाइ आसमान वारे खे न ज़मीन वारनि खे ई ज़िम्मेवार सम्झां थो। ऐं इन जे पुठियां हिकिड़ी रीज़निंग आहे। पाणी मींहुं वसंदो आहे, मींहुं आसमान मां वसंदो आहे, उनखे ॿोॾ में ज़मीन वारा तब्दील कंदा आहिनि। 2022 2025 इन्हनि ॿिनि ॿोॾुनि खे मां ॾाढो क्लोज़ली ऑब्ज़र्व कयो आहे। ऐं मां उन रेस्पॉन्स जे कुझु इंपॉर्टेंट इदारनि जे थ्रू इन्वॉल्व हुउसि। 2-3 फैक्टर तव्हांखे ॿिन्ही में कॉमन मिलंदा। हिकिड़ो इंक्रोचमेंट्स वाटरवेज़ जूं, इहे सिंध में बि कॉमन हुयूं, इहे पंजाब में बि कॉमन। ॿियो, पंजाब ऐं कश्मीर जे केस में, गिलगित जे केस में मैसिव डिफॉरेस्टेशन जेका थी आहे, ऐं इहो फॉरेस्ट जेके असां वटि ॿेला आहिनि, अहिड़ा ॿेला न आहिनि। त मां जेके बि दोस्त उतरंद इलाइक़नि में विया हूंदा, जेके उन्हनि ॿेला उते ॾिठा आहिनि, उहे वाक़ई ॿेला आहिनि। असां वटि शायदि उहे ॿेला असांजे होश संभालण खां अॻु में ई साफ़ थी चुका हुआ। उन्हनि सभिनी जे कटिजण जो नतीजो इहो थियो आहे त पाणी जेको जबलनि ग्लेशियर्स तां थोरो बीही होरियां हेठि लहंदो, उहो हाणे हिकिड़ा गशिंग फ्लोज़ क्रिएट थियो। उन गशिंग फ्लोज़ जे नतीजे में उहो पाणी साॻे ई मिक़दार जो पाणी हाणे डिज़ास्टर में कन्वर्ट थियो। ऐं थर्ड ऐं जेको फंडामेंटल इशू आहे, उहो एक्चुअली थर्ड कोन्हे, उहो फर्स्ट आहे मुंहिंजे नज़र में। उहो आहे असांजी ही अनब्राइडल्ड पॉपुलेशन ग्रोथ। ही जेको हाणोको पाकिस्तान, प्रेज़ेंट डे पाकिस्तान आहे, इहो 47 में सिर्फ़ु 3 करोड़ आबादी हुई, 3.25 करोड़ आबादी। नाउ इट इज़ मोर देन 25 करोड़, 250 मिलियन थी विया। इमेजिन करियो त इहा सॼी जेका एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉपुलेशन ग्रोथ आहे, इन्हनि सभिनी माण्हुनि खे किथे पेर रखण जी जाइ, किथे अजो जुगो खपे, उहो किथे ठाहींदा? लैंड हैज़ गॉन बियॉन्ड द रीच ऑफ एनीबडीज़ परचेज। ही त शहरनि में छा, हाणे ॿहिराणनि में ज़मीन नथी ख़रीद थी सघे, एॾी महांगी थी वई। थिए छा थो त इहे सभु माण्हू जेके गिलगित में ख़ासि तौर ते इहा जेके स्टडीज़ थियूं उहे ॿुधाए थियूं त उहे वाटरवेज़ जे अलांग उहे जेके माण्हू आहिनि जिन वटि ज़मीन न हुई, उन्हनि उते नयूं वसंदियूं, नवां घर अची ठाहिया। एग्ज़ैक्टली इहो कमु बुनेर में थियो। तव्हांखे यादि हूंदो लास्ट ईयर बुनेर में विदिन फ्यू आवर्स जेके गशिंग फ्लोज़ आया, 300 माण्हू मरी विया हुआ। इहा सॼी जेका मैसिव इंक्रोचमेंट आहे, सिंध जे अंदरि तव्हां ॾिसो, तव्हांजी लियारी ऐं मली रिवर जी इंक्रोचमेंट छा जी आहे? स्लम्स। हीअ जेका सॼो ह्यूमन पॉपुलेशन जो एक्सप्लोजन आहे, उन जे नतीजे में जेतिरियूं बि पाणीअ जूं कुदरती गुज़रगाहूं, उहे हाणे गुज़रगाहूं ब्लॉक थियल आहिनि। सो असां पाणीअ खे रस्तो नथा ॾियूं, पोइ हिकिड़ी स्टेज अचे थी जंहिंमें पाणी असांखे रस्तो नथो ॾिए। दरियाहनि जे विच में वसंदियूं क़ाइमु थियनि, जेके सीनियर माण्हू साईं वारनि जो तजुर्बो वधीक हूंदो, दरियाहनि सां ॿोॾुनि सां माण्हू गॾु रहंदा। इहो हिकिड़ो आर्ट हुयो जेको हुननि ओवर सेंचुरीज़ एक्वायर कयो, हाउ टू लिव विथ नेचर, हाउ टू लिव विथ फ्लड्स, हाउ टू लिव विथ रिवर्स। टिपिकली इहे माण्हू आप कल्याणी जी मुंद, माने ही जेके प्रेज़ेंट डेज़ आहिनि, इन में नॉर्मली माण्हू पंहिंजा उहे झूपड़ा डिसमेंटल करे, 2 ढगियूं हूंदियूं, को हिकु अधु खटोलो हूंदो, खणी मथे बंद ते चढ़ी वेंदा। इट वॉज वेरी नॉर्मल। उन लाइ का नोटिफिकेशन कोन निकिरंदो, का इवेक्यूशन ऑर्डर कोन निकिरंदा, के अर्ली वॉर्निंग्स कोन ईंदियूं, के अलार्म बेल्स कोन रिंग थींदा, कुझु बि न थींदो। कॾहिं डीसीअ खे बि न वञिणो पवंदो। पीपल वुड वॉलंटियरली मूव। इट वॉज देयर लाइफ द वे दे लिव्ड विथ रिवर्स। ऐं उहो सॼो पैटर्न छो ख़राबु थियो? इहे ॿेला साफ़ करे ढंढुनि जे दरियाहनि जे अंदरि हज़ारे एकड़नि ते हाणे एग्रीकल्चर थी, ज़मींदारा बंद ॿधनि था। उन जे नतीजे में सॼी रिवर रिजीम डिस्टर्ब थियल आहे। त उहो जॾहिं पाणीअ जो वहिकिरो पंहिंजी जाइ क्लेम करणु अचे थो, ऐं उहे वसंदियूं जॾहिं ॿुॾनि थियूं, उहे ज़मींदारा बंद जॾहिं टुटनि था, त मुतालबा थियनि था त ही माण्हू वीचारनि, ॿोॾ अची वई, ॿोॾ जे करे माण्हू दरबदर थिया। मूंखे ॿुधायो, तव्हां जेकर सुपर हाईवे ते कुर्सी रखी चांहि पीए अख़बार पढ़णु वेही रहंदो ऐं का गाॾी अची हिट करे, त इहो तव्हांजो ॾोहो आहे या गाॾीअ जो ॾोहो आहे या तव्हांजो ॾोहो आहे? इहो ई कमु दरियाहनि सां थियो आहे। त दरियाहनि जे विच में असां उहे वसंदियूं ठाहियूं, दरियाहनि जा पाणीअ जा असां लंघ बंदि कया,
ऐं पोइ जॾहिं उहा उथल खाई दरिया मोटे थो त पोइ असां चऊं था त घोड़ाड़े ज़ुल्म थी वियो, माण्हू ॿुधी विया, ग़रीब माण्हू माल मता केॾांहुं वञनि, इन्हनि खे मुआवज़ा ॾियो। इट्स ऑल राइट, ह्यूमन इशू आहे, असां सभिनी खे फील थिए थो, पर फंडामेंटली वाटरवेज़ पाणीअ जा आहिनि, दरियानि जा लंघ पाणीअ जा आहिनि, वाटरवेज़ जेतिरा बि नेचुरल आहिनि इहे पाणीअ जा लंघ आहिनि। इन्हनि खे बंदि करण जी ह्यूमन कास्ट आहे। ऐं जेकर तव्हां उन जी बैलेंस शीट कढंदो त वी एज़ अ ह्यूमन बींग्स आर इन द नेट लॉस, छो त असां जेका नेचर सां टेम्परिंग कई आहे उन जी कास्ट भरियूं था, ऐं पोइ असां आराम सां इहो इल्ज़ाम आसमान वारे ते मुंतकिल करे छॾियो।